मुंबई में खबर ईंदा हलूं तो बॉलीवुड सुपरस्टार ऋतिक रोशन ऐं सबा आज़ाद जी शादी जूं ख़बरूं हलन पयूं, पर हाणे इहा ख़बर आई आहे त इहे कहिड़े महीने में शादी कंदा। हिकु भारतीय वेबसाइट दावा कई आहे त अदाकार जोड़ो हलंदड़ साल नवंबर में शादी कंदो। इन खां अॻु भारतीय मीडिया दावा कई हुई त ऋतिक रोशन जी घर वारनि सबा खे क़बूल करे वरितो आहे, जंहिं खां पोइ हाणे इन जी शादी जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।